दादू का खबर मां दादू में एंटी करप्शन अस्पताल में मुबैना करप्शन की जांच शुरू कर छी। एंटी करप्शन DHO दादू का मुकम्मल रिकॉर्ड तलब कर वरतो है। अगूणो DHO नियाज जमाली, डॉक्टर अहमद समेजो, डॉक्टर हमीद शेख जांच में शामिल किया विया आहिनि। ये खबर मां दादू खनियो पिया। दादू में एंटी करप्शन अस्पताल में मुबैना करप्शन की जांच शुरू कर छी है। एंटी करप्शन DHO दादू का मुकम्मल रिकॉर्ड तलब किया है। जी आगाह कई पिया। अगूणो DHO नियाज जमाली, डॉक्टर अहमद समेजो, डॉक्टर हमीद शेख के जांच में शामिल किया वियो है। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। दादू खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर अशफाक मलिक लाइन ते मौजूद है। जी अशफाक, कहिड़ा तफ़सील आहिनि? दादू में डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में जेका नई तामीर थींदड़ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जी अस्पताल आहे उन में 3 अरब रुपयनि खां वधीक जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। ॿुधायो पियो वञे त इन मामले जी एंटी करप्शन जेको आहे जांच शुरू करे छॾी आहे। डायरेक्टर आहे एंटी करप्शन जो ज़ाहिद हुसैन मीराणी, उन नोटिस हिकिड़ो लेटर जारी कयो आहे दादू जे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खे त अॻूणा जेके DHOs आहिनि, डॉक्टर नियाज़ जमाली आहे, उन में हमीद शेख आहे, शाहिद शेख, डॉक्टर ज़ाहिद दावच ऐं डॉक्टर रज़ाक जूनी जो उन्हनि जे दौर में जेकी हिते दादू इन हेड अस्पताल में दवाऊं ख़रीद कयूं वयूं आहिनि या फर्नीचर जेको ख़रीद कयो वियो आहे, उनजी मुद में जेकी अरबे रुपयनि जी करप्शन थी आहे उनजो रिकॉर्ड ॾिनो वञे। जॾहिं त DHO दादू पारां उनखे पहिरें लेटर जो जवाबु न ॾिनो वियो आहे त उनखे ॿीहर रिमाइंडर ॾिनो वियो आहे त जे अगरि हिकु हफ़्ते जे अंदरि उनजो रिकॉर्ड न ॾिनो वियो त उनजे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में जेका 400 बेडनि ते मुश्तमिल जेका अस्पताल आहे उन में 2.5 अरब रुपयनि खां वधीक जी मालियत जो फर्नीचर ऐं हुन में मशीनरी ख़रीद कई हुई, जंहिंमें वॾे पैमाने ते करप्शन थी वियो आहे, जंहिंजी शिकायतुनि ते एंटी करप्शन जांच शुरू करे छॾी आहे। जी ठीक है अशफाक, वॾी महिरबानी तफ़सील ना।